नाज़िन बैरिया टाउन इंतजामिया खिलाफ गडाब थाने ते केस दाख़िल कयो वियो आहे। मलक रियाज़ जो नालो शामिल नाहे कयो। बैरिया टाउन इंतजामिया खिलाफ ज़मीन जे मालिक अमीर अली गबोर जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। नाज़िन मलीर जे गडाब थाने ते दाख़िल कयल FIR में बैरिया टाउन जे चेयरमैन मलक रियाज़ जो नालो नामज़द नाहे कयो वियो। एक भेरो ॿीहर नाज़रीन अमा के ॿुधाईंदा हलूं त बैरिया टाउन इंतजामिया खिलाफ गडाब थाने ते केस दाख़िल कयो वियो आहे। मलक रियाज़ जो नालो शामिल नाहे कयो वियो। बैरिया टाउन इंतजामिया खिलाफ ज़मीन जे मालिक अमीर अली गबोर जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। मलीर जे गडाब थाने ते दाख़िल कयल FIR में बैरिया टाउन जे चेयरमैन मलक रियाज़ जो नालो नामज़द नाहे कयो वियो। ख़बर अवां खे ॾियूं पिया नाज़रीन त बैरिया टाउन इंतजामिया खिलाफ गडाब थाने ते केस दाख़िल कयो वियो आहे। मलक रियाज़ जो नालो शामिल नाहे कयो वियो। बैरिया टाउन इंतजामिया खिलाफ ज़मीन जे मालिक अमीर अली गबोल जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। मलीर जे गडाब थाने ते दाख़िल कयल FIR में बैरिया टाउन जे चेयरमैन मलक रियाज़ जो नालो नामज़द नाहे कयो वियो।